नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोबतुरो मां ख़बर ॾींदा सोबतुर लॻ ॻोठ नवाड़ो जे रवासी अब्दुल हमीद ओठे मीडिया वारनि अॻियां एहतजाज कंदे चयो त मुंहिंजा पुट तनवीर ओठे ऐं आमिर ओठे बुरी सोबत में अची विया आहिनि। केतिराई दफ़ा सम्झाइण बावजूदि नथा मुड़नि। उल्टो मूं पीउ खे हिननि केतिराई दफ़ा धक्का हणी ज़ख़्मी कयो आहे ऐं मुंहिंजा नाफ़रमान थी चुका आहिनि। मां सोशल मीडिया ज़रिए इतला थो करियां त जेको बि हिननि सां ॾेती लेती कंदो या को बि बुरो अमल कंदो त उन जा पाण ख़ुदि ज़िम्मेवार हूंदा। मुंहिंजो नाफ़रमान पुटनि सां को बि तालुक न आहे। मां पंहिंजे घर ऐं ज़मीन मां बि हिननि खे लादवा कयां थो। मुंहिंजा नाफ़रमान पुटनि जा मामा अला ॾिनो ओठे ऐं अली मुराद ओठे हिननि सां बुट बणियल आहिनि, जेके पिण मुंहिंजे नाफ़रमान पुटनि सां गॾिजी मूंखे तशद्दुद जो निशानो बणाईंदा आहिनि। मां SSP खैरपुर SHO सोबोदिरो खे अपील थो करियां त मूंखे नाफ़रमान पुटनि मां ऐं उन्हनि जे माइतुनि मां ख़तरो आहे, जेके मूंखे क़त्ल करणु चाहिनि पिया ऐं मारण जूं धमकियूं ॾियनि पिया। मूंखे नाफ़रमान पुटनि ऐं इन्हनि जे माइतुनि अला ॾिनो ओठे ऐं अली मुराद ओठे खिलाफ कदम खणी मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।